ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालो। भिरा रोड में खुराक खाते नौशर फिरोज की टीम जी कणक के गोदामन ते छापा हणी ज़ख़ीरो कयल हज़ारे बोरियूं हथ करे वरितियूं आहिनि। डीएफसी नज़ाकत हिज़बानी ऐं ॿियनि जी अॻवानी में कार्रवाई कई वई। अमलदारनि मूजिब कार्रवाई दौरान ज़ख़ीरो कयल हज़ारे बोरियूं कणक तहवील में वठी गोदामन के सील कियो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु बार ॿीहर आगाह कंदालो। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। भिरा रोड में खुराक खाते नौशर फिरोज की टीम कणक के गोदामन ते छापा हणी ज़ख़ीरो कयल हज़ारे बोरियूं कणक हथ करे वरितियूं आहिनि। डीएफसी नज़ाकत हिज़बानी ऐं ॿियनि जी अॻवानी में कार्रवाई कई वई। अमलदारनि मूजिब कार्रवाई दौरान ज़ख़ीरो कयल हज़ारे बोरियूं कणक तहवील में वठी गोदामन के सील कियो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालो। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। भिरा रोड में खुराक खाते नौशर फिरोज की टीम कणक के गोदामन ते छापा हणी ज़ख़ीरो कयल हज़ारे बोरियूं कणक हथ करे वरितियूं आहिनि। डीएफसी नज़ाकत हिज़बानी ऐं ॿियनि जी अॻवानी में कार्रवाई कई। अमलदारनि मूजिब कार्रवाई दौरान ज़ख़ीरो कयल हज़ारे बोरियूं कणक तहवील में वठी गोदामन के सील कियो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालो। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। भिरा रोड में खुराक खाते नौशर फिरोज की टीम कणक के गोदामन ते छापा हणी ज़ख़ीरो कयल हज़ारे बोरियूं कणक हथ करे वरितियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। उज़ैर चौहान असां सां लाइन ते मौजूद है। जी उज़ैर, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खुराक खाते नौशर फिरोज टीम जो भिरा रोड के गला मंडी में कणक के गोदामन ते छापो डीएफसी फकीर नज़ाकत अली हिज़बानी इंस्पेक्टर शहमीर सोलंकी मीर हसन सोलंकी की अगवानी में मुख्तलिफ गोदामन से छापो हणी कणक के हज़ारे बोरियूं हथ करे वरितियूं। डीएफसी फकीर नज़ाकत हिज़बानी ॿुधायो त जिले में लखन बोरियूं जो टारगेट फुटी पियो। भिरा रोड गला मंडी में अली मोहम्मद मेहर, हबीबुल्ला, असद राजकर, जुल्फकार हैदर, फिदा हुसैन, अरशद इकबाल के गोदामन से छापा हणी कणक के हज़ारे बोरियूं तहवील में वठी छड़ियूं आहिनि। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।